हिते मांखे ॿुधाए त बांदी में ॿिनि ॼणनि जे क़त्ल खां पोइ सोग में शहर बंदि थी वियो आहे। हथियारबंदनि दुकान ते फायरिंग करे शाहिद जमाली ऐं बशीर जमाली खे क़त्ल कयो हो। वाक़े खां पोइ जवाबदार फरार थी विया हुआ। अहम ख़बर मां सां शेयर करे रहिया आहियूं। बांदी में ॿिनि ॼणनि जे क़त्ल खां पोइ सोग में शहर बंदि थी वियो आहे। नामालूम हथियारबंदनि जी फायरिंग में ॿ ॻोठाणा क़त्ल थी विया हुआ। हथियारबंदनि दुकान ते फायरिंग करे शाहिद जमाली ऐं बशीर जमाली खे क़त्ल करे छॾियो आहे। वाक़े खां पोइ जवाबदार वाक़े वारे हंधां फरार थी वियो आहे। अहम ख़बर मां सां शेयर करे रहिया आहियूं। बांदी में ॿिनि ॼणनि जे क़त्ल खां पोइ सोग में शहर बंदि थी वियो आहे। हथियारबंदनि दुकान ते फायरिंग करे शाहिद जमाली ऐं बशीर जमाली खे क़त्ल कयो हो। वाक़े खां पोइ जवाबदार फरार थी विया हुआ। बांदी में ॿिनि ॼणनि जे क़त्ल खां पोइ सोग में शहर बंदि थी वियो आहे। हथियारबंदनि दुकान ते फायरिंग करे शाहिद जमाली ऐं बशीर जमाली खे क़त्ल करे छॾियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां लाइन ते मौजूदु आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर मोहम्मद हनीफ़ जमाली। जी मोहम्मद हनीफ़, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी मां के ॿुधाईंदो हलां। बांदी जमाली मार्केट में दुकान ते वेठल दुकानदार शाहिद जमाली ऐं बशीर जमाली ते मोटरसाइकिल सवार नामालूम हथियारबंदनि जी फायरिंग के नतीजे में ॿई ॼणा ज़ख़्मी थी विया, जिन खे शहर RHC सेंटर बांदी पहुचायो, जिते शाहिद जमाली फौत थी वियो, जॾहिं त बशीर जमाली खे नवाब शाह अस्पताल मुंतक़िल कयो पियो वञे त हू रस्ते में फौत थी वियो। ॿिन्ही ॼणनि जे क़त्ल वारे वाक़े ख़िलाफ़ तो में बांदी शहर मुकमल तौर बंदि थी वियो, जॾहिं त बांदी पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार न आहे करे सघी। जी ठीकु आहे, मुंहिंजी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।